अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ख़ैर ख़ैरियत। मां हिन टाइम बीठल आहियां क़ाइमुद्दीन कलोड़े में ऐं पंहिंजे रोज़गार जे सिलसिले सां आयो आहियां। ज़ाहिर आहे रोज़ी बि त करणी आहे, तव्हांखे ख़बर पाण खे आहे। अगरि रोज़ी न कंदुसि त पंहिंजा बच्चा किथां पालींदुसि। त दोस्तो असांजी जेको कल्ह न टियों ॾींहुं जेका असांजी रिहर्सल रखियलु हुई ऐं रिहर्सल रखियलु हुई पंहिंजो ॾहरकी में, ऐं जेको अव्हां सां मां दोस्तनि सां शेयर बि कयो वीडियो। उते मुंहिंजा उस्ताद मोहतरम उस्ताद उफ़क़ बशीर चन्ना साहिबु आया, जेके मूंखे उतां खणी उबाड़े खां ॾहरकी पहुचायो हुननि। उते जीअं जीअं पहुतासीं उनमें जेका जागृता न्यूज़ वारनि जेका ऑफिस हुई उते पहुतासीं जीअं, त उते पहुचण शर्त मां त हैरान थी वियुमि। सभु मुंहिंजा उस्ताद उते मौजूदु हुआ ऐं मुंहिंजो पंहिंजो जेको उस्ताद जंहिं मूंखे अदाकारी जे हिन शोबे में आंदो, उस्ताद न्याज़ काॾर, उहो बि उते मौजूदु हुओ ऐं उस्ताद औरंगज़ेब उहो बि उते मौजूदु। मतिलबु टे उस्ताद गॾु वेठल हुजनि, पोइ तव्हांखे ख़बर पाण खे आहे पोइ उते छा परफॉर्मेंस थींदी। उते त आऊं बिल्कुलु कंबा पियो, ॾकां पियो, रफ़ां पियो। त मां चई हाणे कीअं मूंखां एक्टिंग थींदी। मूंखे स्क्रिप्ट घणे भाङे यादि हो, पोइ बि जेको आहे न थोरो उते मिस्टेक हुई हुन में, इन करे पोइ स्क्रिप्ट में भुलिजां पियो। पोइ टिनि उस्तादनि मूंखे अची पोइ ऐं दड़का ॾिना मूंखे, जेको दाबो कयो त तूं छा पियो करीं। हाणे उन्हनि खे इहा ख़बर त कोन्हे त भई शागिर्दु असांजो आहे, शागिर्दु कीअं असांजे अॻियां जेको आहे परफॉर्मेंस कंदो। बहरहाल पोइ बि मूं कोशिशि कई आहे वधि में वधि स्क्रिप्ट खे चङी तरह ऐं सुहिणे नमूने सां यादि बि कयो आहे ऐं यादि बि थी वियो आहे। ज़ाहिर आहे हाणे आहे अॼु आख़िरी ॾींहुं, सुभाणे या 4 ऐं जेको आहे तव्हां बसि दुआ कयो दोस्तो। त मां जीअं हिन स्क्रिप्ट खे हिन चैलेंज, हीअं सम्झो मुंहिंजे लाइ वॾो चैलेंज आहे। रोइण धोइण तव्हांखे त ख़बर पाण खे आहे, मां हमेशह कॉमेडी ड्रामा कंदो आहियां या ॿिया कैरेक्टर कंदो आहियां। हीउ जेको कैरेक्टर आहे हीउ पोड़े जो कैरेक्टर आहे ऐं पोड़ो बि सफ़ा पोड़ो आहे, जंहिंजा वञी सम्झो ॾोहिटा ॾोहिटियूं पोटा पोटियूं सभु हथ आहिनि। ऐं हिन में जेको आहे इहो कैरेक्टर तमामु ॾाढो ॾुखियो आहे, चैलेंज वारो कैरेक्टर आहे। तव्हांजे दोस्तनि खे बि मां इहा दुआ कयां थो त मुंहिंजे लाइ तव्हां दोस्त दुआ कयो त मां हिन चैलेंज खे जेको आहे हुन मां क़बूलु कयो आहे। मूंखां जेको आहे न इहो सुठो चैलेंज जेको थी वञे ऐं क़ाबिल क़बूल थी वञे ऐं हौसलो ॾियो तव्हां दोस्त। ऐं मां हिते बीठल आहियां क़ाइमुद्दीन कलोड़े वटि, मूंसां गॾु आहे मुंहिंजो नाले शरीक अब्दुल सत्तार कलोड़ो। हीअ आहे हितां जो जेको आहे न मुअज़िज़ आहे क़ाइमुद्दीन कलोड़े जो, ऐं हीअ जेको ॻोठु आहे हिननि जे नाले ते आहे, तमामु बहितरीनु ऐं मूंसां घणी मोहबत अथसि। जॾहिं बि मां हिते ईंदो आहियां, जेॾी महिल मुंहिंजो आवाज़ु ॿुधंदो आहे त हीअ फ़ौरन ॿाहिरि निकिरी ईंदो आहे। ज़ाहिर हीअ सभु मोहबत जे इंतिजान आहे। अगरि इंसान वटि मोहबत न आहे त कुझु बि न आहे। हीअ दुनिया फ़ानी आहे, अॼु आहे सुभाणे केर बि न आहे। त जेतिरो थी सघे पाण में मोहबत विरायो, पाण में ख़ुलूस भाईचारे सां रहो। इहा ई मुंहिंजी दुआ आहे। हमेशह गुलनि जा टहिकंदा टिणंदा रहो। भले बाबा हीअ ॾिस, ज़िंदगी हिकिड़ो इम्तिहान आहे। ज़िंदगी में के ॾुखिया मरला बि अची वेंदा आहिनि, कॾहिं ख़ुशी बि कॾहिं ग़म बि। त पाण खे एक्सेप्ट करे रखो ऐं ॾुखे मरल खे जेको आहे एक्सेप्ट कयो ऐं जेको आहे न परेशान न थियो। हीअ वक़्तु ॾुखियो कुझु घड़ी जे लाइ ईंदो आहे ऐं ख़ुशियूं हमेशह जे लाइ ईंदियूं आहिनि। ऐं तव्हां दोस्तनि खे मां दुआ कयां थो पियो त अलाह करे तव्हां बि ख़ुशियूं माणियो, ख़ुशि थियो, हमेशह आबाद थियो। वरी महिरबानी तव्हां दोस्तनि जी। अगरि मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि अचे थो त पोइ लाइक बि करे छॾियो। वरी महिरबानी। नेक्स्ट वीडियो ते ॾींदा मूंखे इजाज़त। अला भाई।